बुलड़ी शाह करीम बेचो मदरसे में पढ़ंदड़ 9 सालनि जी नींगरी सां उस्ताद निकाह करे छॾियो आहे। वाक़े ख़िलाफ़ न्याणी जी माउ पीउ ऐं माइटनि तरफ़ां प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो पियो। उस्ताद न्याणी सां निकाह जो फोटो सोशल मीडिया ते रखी छॾियो। इलाइक़े में कावड़ जी लहर पखिड़जी वई आहे। वालदेन जो चवणु आहे त न्याणी ज़ुकेरा खे मौलवी अब्दुल सलाम अगवा करे ज़ोरे निकाह कयो आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। अवां खे ख़बर ॾियूं पिया बुलड़ी शाह करीम बेचो मदरसे में पढ़ंदड़ 9 सालनि जी नींगरी सां उस्ताद निकाह करे छॾियो आहे। वाक़े ख़िलाफ़ न्याणी जी माउ पीउ ऐं माइटनि तरफ़ां प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। उस्ताद न्याणी सां निकाह जो फोटो सोशल मीडिया ते रखी छॾियो। इलाइक़े में कावड़ जी लहर पखिड़जी वई। वालदेन जो चवणु हो त न्याणी ज़ुकेरा खे मौलवी अब्दुल सलाम अगवा करे ज़ोरी निकाह कयो आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। बुलड़ी शाह करीम बेचो मदरसे में पढ़ंदड़ 9 सालनि जी नींगरी सां उस्ताद निकाह करे छॾियो आहे। वाक़े ख़िलाफ़ न्याणी जी माउ पीउ ऐं माइटनि तरफ़ां प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। उस्ताद न्याणी सां निकाह जो फोटो सोशल मीडिया ते रखी छॾियो। इलाइक़े में कावड़ जी लहर पखिड़जी वई। वालदेन जो चवणु हो त न्याणी ज़ुकेरा खे मौलवी अब्दुल सलाम अगवा करे ज़ोरे निकाह कयो आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिंगार अली खान जी। सिंगार आगक जो कहिड़ा अपडेट्स आहिनि? बिल्कुल बुलड़ी शाह करीम जो ॻोठ आहे जनार सुमरो, उते जेको मदरसो आहे उते दीनी तइलीम हासिल कंदड़ मासूम न्याणी 9 साल मासूम न्याणी ज़कीरा धीअ गुलाम सिंध रिंद खे मुबीना अगवा करण जो मामलो जेको आहे उनजो इंकशाफ थियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे मुबीना अगवा ॼाणल जी धीअ जो वालिद गुलाम हुसैन रिंद ऐं उनजी वालदा जेकी आहे उहा प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम पहुता आहिनि ऐं उन्हनि जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो चयो आहे त संदसि जेकी आहे 9 साल धीअ जेकी आहे मासूम उहा मदरसे में जेको आहे दीनी तइलीम हासिल कंदी हुई। उतां जेको आहे उन न्याणी खे पढ़ाईंदड़ जेको आहे मौलवी उस्ताद अब्दुल सलाम उनखे अगवा करे खणी वियो आहे। जी महिरबानी अवां जी सिंगार अली आगाह करण लाइ।